अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊं जो मेज़बान बशीर संघाणी। नाज़रीन अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं डिजिटल आदमशुमारीअ ते। सिंध सॼे खे डिजिटल आदमशुमारीअ ते ख़दशा रहिया आहिनि, पर हींअर त उहा डिजिटल आदमशुमारी जा नोटिफिकेशन जेके आहिनि उहे निकिरी चुका आहिनि। अॼु जीएस सिंध महाज तरफ़ां बि डिजिटल आदमशुमारी जे ख़दशनि ते क़ौमी कॉन्फ्रेंस घुराई वई आहे। उन में सियासी समाजी मज़हबी तौर क़ौम परत धुरियुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जॾहिं त कराची जी पाण जेकॾहिं आदमशुमारी जी ॻाल्हि कयूं त जेके अंग अखर ॾेखारिया विया आहिनि उहे 2 करोड़ 30 लख जेके आहिनि उहे ॾेखारिया विया आहिनि, जंहिं ते बि आदमशुमारी ते ख़दशा जेके आहिनि उहे ज़ाहिर कया पिया वञनि। अचो त पाण सियासी समाज ऐं क़ौम परत धुरियुनि जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त आख़िर उन्हनि जा हिन जेका डिजिटल मौजूदा आदमशुमारी जेका थी आहे उन ते उन्हनि खे कहिड़ा ख़दशा आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ये बैठक असां ख़ुसूसी तौर ते कई आहे त डिजिटल मर्दमशुमारी डिजिटल फ्रॉड ऐं कूड़ आहे असांखे मंज़ूर न आहे। इन करे त 2017 में जेका कराची खां सवाइ ॿी सॼी सिंध जे शहरनि जी उहा मर्दमशुमारी बि तव्हां घटि करे सघी। मिडिल क्लास जो कराचीअ जा ज़िला सेंट्रल ज़िलो ईस्ट उहो मिडिल क्लास जो शहर आहे जिते माण्हू 2 ॿार ॼणींदा आहिनि। सॼी सिंध जी इंसानी आबादीअ जी वॾी शरह तव्हां उते ॾेखारी आहे। ऐं तव्हां हिकिड़े ॾींहुं आदमशुमारी ॾेखारी त जॾहिं पूरी पई थिए 31 मार्च ते तव्हां चयो त मर्दमशुमारी कराची शहर असांजो कैपिटल आहे उनजी मर्दमशुमारी उनजी त छा सिंध जे हिकु इलाइक़े जी हक़ीक़ी मर्दमशुमारी ते तव्हां कराची जी पहिरीं मर्दमशुमारी 1 करोड़ 35 लख ॾसी, 2 महीननि खां पोइ वरी कराची 1 करोड़ 77 लख ते 30 मई ते ॿुधायो ऐं 5 अगस्त ते CCI जे इजलास में चयो त कराची 2 करोड़ 36 लख थी वई आहे। कराची लाड़काणो डिवीज़न जी आबादी घटि, सखर डिवीज़न घटि, नवाबशाह डिवीज़न घटि, मीरपुर ख़ासि डिवीज़न घटि, उन्हनि जूं MNAs MPA जूं सीटूं तव्हां घटि करे उहे कराची खणी अचो। जॾहिं त कराचीअ जी हक़ीक़ी जेका 2023 जी इलेक्शन कमीशन जेका वोटर लिस्ट ॾिनी आहे उहा 75 लख माण्हुनि जी आहे। 75 लख माण्हुनि जे वोटनि वारी जाइ ते तव्हां चओ था त MPAs MNAs हिते वठनि ऐं उन में अफ़गानी सिंध असेंबली जो मेंबर थिए, अफ़गानी ऐं बंगाली ऐं धारियो सिंध जो नुमाइंदो थिए, इहो क़बूल न आहे। तंहिं करे असां था चऊं त मर्दमशुमारी फ्रॉड आहे। इन जे ज़रिए सिंधियुनि जी हक़मियत ख़तमु कयो, अक़लियत में तब्दील कयो, असांखे क़बूल न आहे। ॿी ॻाल्हि त सिंध जो माण्हू बुख मरे पियो, उनजे बावजूदि तव्हां 40 लख अफ़गानी न पिया कढो। गुरबत जी लकीर खां सिंध जो माण्हू हेठि ज़िंदगी गुज़ारे थो। मुस्तहकम अफ़गानिस्तान आहे, तव्हां माण्हू ॿाहिरि कढो। ॿियो जेको सिंध जो कुदरती ऐं माली वसीला आहिनि तेल गैस कोयलो उहो सिंध जे गुरबत जे ख़ात्मे ते ख़र्च थिए न। असांजा पैसा असां ते ख़र्च नथा थियनि, माली ऐं कुदरती वसीला। तंहिं करे 2 एजेंडाउनि ते अॼु हीअ क़ौमी कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें सिंध जूं नुमाइंदा जमायतूं कानूनदान टेक्नोक्रेट्स आहिनि। असां फ़ैसिलो कयो आहे त असांखे तव्हांखे इहो क़बूल न आहे। असां 28 मई ते आम हड़ताल कई हुईसीं इन डिजिटल मर्दमशुमारी जे लाइ। हिन वक़्तु हीअ क़ौमी कॉन्फ्रेंस करे असां फ़ैसिलो कयो आहे त हाणे असां सिंध जे रोडनि रस्तनि ते निकिरंदासीं ऐं GS महाज बिलख़ुसूस GS रहबर कमेटी 17 तारीख़ ते ग़ैर मुल्कियुनि जी नेकाली ऐं सिंध जे बुख ऐं बदहाली ऐं सिंध जा वसीला सिंध जे माण्हुनि ते ख़र्च कयो जो उनवान सां 17 सेप्टेम्बर ते लखे माण्हुनि जो एहतजाज सखर में कंदासीं। 3 महीननि में असांजी आदमशुमारी कराची जी केतिरी वधाई ॾेखारी अथनि। सरकारी अंग अखर जेके पहिरियां हुआ 1 करोड़ 77 लख कराची जी आबादी, माना सॼे सिंध जी आबादी कोन वधी, सीटूं कोन वधियूं। सिर्फ़ु कराची जी आबादी जे वधाए ॾेखारण जो सबबु छा आहे? सबबु इहो आहे त अॻियां हली कराची जी एतिरी आबादी ॾेखारींदा जेका बाक़ी सिंध खां वधीक ॾेखारींदा ऐं पोइ इनखे आसानी सां अलॻि करण जो मौक़ो मिलंदो। हाणे माना 2011 में सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच जो हिते कराची बदमनी केस में उते रिकॉर्ड शामिल आहे, रिकॉर्ड थियल आहे, जजमेंट आहे PLD 2011 जी, पेज नंबर 595। उन में क्लियर लिखियल आहे त कराची में 40 लख गैर मुल्की रहनि था ऐं उन माना जजमेंट में ई लिखियल आहे त जेकॾहिं IG इन ते एक्शन न खयूं त इहे 40 लख गैर मुल्की सुभाणे शनाख्ती कार्ड ठाराईंदा, इहे पोइ हितां इलेक्शन विढ़ंदा, जेका मक़ामी माण्हुनि जी हक़ तलफ़ी थींदी। हाणे उहा जजमेंट अञा ताईं इंटेक्ट आहे, उन खां पोइ ॿी का बि न आई आहे, पर अॼु ॾींहं ताईं उन ते अमल न थियो आहे।
छाजे करे त हितां जी आबादी जेके मन लसानी बुनियादनि ते MQM या जमायत हींअर कनि थियूं पियूं सियासत, उन्हनि खे कराची जी आबादी वधाइण ख़ातिर, बाक़ी असां सिंधियुनि खां नफ़रत जी ख़ातिर हू गैर मुल्कुनि खे क़बूल करे वेठा आहिनि। उन्हनि कॾहिं बि उनजे ख़िलाफ़ु आवाज़ न उथारिया, हुननि खे तकलीफ़ूं जा सिंधियुनि खां। हाणे ॾिसो उहा जजमेंट ते असां हमेशह रड़ियूं कयूं आहिनि, सॼी सिंध जी बार काउंसिलुनि उन ते रिज़ोल्यूशन पास कया आहिनि, पर उन जजमेंट ते अमल नथो थिए। पर अमल थिए थो त कंहिं एडिशनल सेशन जज जे हुकुम ते हिकिड़े साबिक़ु वज़ीर आज़म खे गिरफ़्तार कयो थो वञे, माना जॾहिं अमल करिणो आहे त अदालत जो हुकुम आहे। पर सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच जे अहिड़ो फ़ैसिलो कॾहिं बि न आयो आहे, पर उन ते अॼु ॾींहं ताईं अमल न थियो आहे, जंहिंमें क्लियर वाज़े लिखियलु आहे। हाणे छा थो थिए, जेकॾहिं हीअ सिंध जा वसीला सभई जेका लुट फुर थिए पई, असां सिंधियुनि खे हिकिड़े खे त लुटेरो, असांजा लुटेरा पंहिंजा पीपला जा जेके बि उहे उन जा साथी आहिनि। आम ग़रीब अवाम पिसजे थो, अमीर सिंध जो अवाम जेके तबाह करे एतिरो ग़रीब कयो आहे जो हू जीअण में पूरो आहे, जीअण बि ॾुखियो थी वियो आहे, रोज़ु ख़ुदकुशियुनि जा वाक़िया आहिनि। माना असां इहो चवंदासीं त जेकॾहिं को बि आवाज़ हिन जे GSN महाज़ ॾे करायो आहे रियाज़ चांडू साहिब वारो, असां उनखे लबेक चऊं था, तॾहिं असां किथे बि हुआसीं पुॼी वियासीं ऐं सम्झूं था त इहा कुझु कॉन्फ्रेंस जेका आहे उहा कुझु न कुझु को सुठो लाइमल जोड़ींदी। पाण हिननि जी ख़बर, दुनिया खे ख़बर, 40 लख खां मथे कराची में धारियो आहे पाकिस्तान खां ॿाहिरि जो, अफ़गानी, बर्मी, बंगाली। हाणे हिकिड़े हफ़्ते में सही थो करे चेयरमैन इलेक्शन कमीशन 1 करोड़ 70 लख आहे कराची, ॿिए हफ़्ते जी ख़बर पए 2 करोड़ 40 लख हिकिड़ी राति में, 2 राति में वधी आहे। बाबा कीअं कई आदमशुमारी करे थी, नवाबशाह जी घटिजी वई, फलाणे जी घटिजी वई, हीअ बिल्कुलु सरासर ज़्यादती आहे। हीअ 47 खां वठी सिंधी माण्हुनि खे ईअं ज़्यादती आहे जेकी अॼु बि हले पई। मां हिकिड़ो सिंधी क़ौम सां, सिंध जे वसीलनि ते, सभिनि ते, पर ज़ाहिर आहे हिननि सां वसीलनि जी विरछ थींदी आहे, उहो बि असांखे खाइजी वञनि। जेको हिकिड़ो मिले थो नसीब 2%, 4%, उहो बि न मिले। बिल्कुलु हीउ तमामु सुठो अमल कयो आहे नेशनलिस्ट रियाज़ चांडे साहिबु, असां सपोर्ट था कयूं। असां इन आदमशुमारी, मूंखे यकीन न आहे त इहा आदमशुमारी न हिन मुल्क में कंहिं इलेक्शन हिन खे कराइणियूं आहिनि। मूंखे लॻे थो इहो ई सुप्रीम कोर्ट में हलियो वेंदो, इहो 3 साल केस लुड़ंदो पियो, वरी नए सिर थींदियूं। हिन मुल्क में मश्करी आहे, रोज़ानी जी मश्करी आहे। पीपल्स पार्टी जो जेको बिठो रवियो आहे सिंध जे लाइ वॾे खां वॾो नुक़सानकार आहे। सॼा सिंध जा ही 6 करोड़ माण्हू हिन आदमशुमारी खे रिजेक्ट करे चुका आहिनि। ही ठगी ते ॿधल आदमशुमारी आहे ऐं कंट्रोवर्शियल आदमशुमारी आहे, जेका 10 सालनि जे अंदरि आदमशुमारी कई वेंदी आहे, उनखे गेले पंहिंजे मफ़ादनि जे लाइ 4 सालनि में उनजी ॻणप कराई वई आहे। डिजिटल आदमशुमारी अञा सॼे पाकिस्तान में, बल्कि सिंध जे ॿाराड़ी या उनजे उस्तादनि खे या काफ़ी माण्हुनि खे ख़बर कान्हे डिजिटल जी। डिजिटल आदमशुमारी आहे सिर्फ़ु सिंध जे वसीलनि खे फॿाइण जे लाइ, ॿियो को बि कोन्हे। तव्हां ॾिठो हूंदो त असां अॻे ई इन ई कराची प्रेस क्लब ते सिंध तरक़ी पसंद पार्टी 21 ॾींहं वेही बुख हड़ताल करे उनखे रिजेक्ट कयो, उनखे कंट्रोवर्शियल कयो, छो जो असां सम्झूं था त हीअ आदमशुमारी सिंध जी नुमाइंदगी नथी करे। आदमशुमारी असां सिंधियुनि सां वॾे खां वॾी नाइंसाफ़ी आहे। उनजो रिज़ल्ट तव्हां ॾिसंदो त कराचीअ जी ॻणप असां खां 2-2.5 करोड़ मथे ॾेखारी वई आहे सारी, ऐं उन जा MPA MNA वधी विया आहिनि ऐं इंटीरियर सिंध जा इलाही एरियाज़ आहिनि जिते असांजूं 2 सीटूं 3 सीटूं घटिजनि थियूं। इन जे करे असां कंहिं बि सूरत हाल में ही आदमशुमारी क़बूल न कंदासूं, अॻे बि क़बूल न कई आहे, छो जो आदमशुमारी असां सिंधियुनि जे लाइ वॾे खां वॾो असांजो ही वसीलो आहे असांजी एकानामी विर्स जे लाइ। असांजे नौकरियुनि ते दाड़ो लॻंदो, असांजो हिसो पती जेको वफ़ाक़ वटि आहे उहो घटि थींदो, ऐं उन में जेका सिंध में बेरोज़गारी वधंदी, सिंध जे माण्हुनि खे वसीला न मिलंदा त अनारकी पैदा थींदी। अॻे ई तव्हां ॾिसंदा त सॼे सिंध जे अंदरि धाड़ेल फैक्टर, अॻे ई जेको आहे सो सिंध जा माण्हू क़तल पिया थियनि, अगवा पिया थियनि। इहो ई एकानमी मामलो मसइलो आहे जेको इहो असांखे आदमशुमारी जे नाले में फुरियो थो वञे। अफ़सोस आहे असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लीडरशिप ते त वोट उन्हनि खे पियो मिले, इख़्तियार उन्हनि वटि आहिनि, ऐं MPA MNA वज़रात आला वज़रात उज़मा जा वोट वठी ई मज़ा वेठा माणनि, पर
आदमशुमारी जेका गणपतिअ ते उन ते ख़ामोश आहिनि, चुप लॻा पिया आहिनि। ऐं सॼी सिंध अञा वाक़ई तव्हांखे मां बिल्कुलु सेकंड थो कयां, ॿुॾी पई आहे, माण्हू आबादी कोन्हनि, उते गणपकड़ी थी हूंदी। तंहिंजे करे बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी हर हाल में जंहिं तरीक़े सां हिन खे जीअं सिहर पाण खे बचाइण जा ईअं मुंहुं लिकाए बीहंदो आहे न ऐं सम्झंदो आहे त मां बची वियुसि, हिन उहा कार कई आहे, पर बचंदी न हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी। छो जो सभु वसीला उन्हनि जे करे असांजा हड़प था थियनि, सभु माण्हू जेका सूरत हाल आहे उन्हनि जे करे आहे। छो जो इक़्तिदार वसीला सभु उन्हनि वटि, आदमशुमारी बि न। अफ़सोस आहे बिलाल भुट्टो बार त मां माण्हुनि खे घर ठाराए थो ॾियां, हिकिड़ो बि घर ॾेखारनि त किथे ठारायो अथनि। ही जेतिरी अनाउंसमेंट थिए पई टेलीविजन ते, इश्तिहार अचनि था, इहे जेके डेली करोड़नि जा आहिनि, इहे इश्तिहारनि जा पैसा बि जेकॾहिं इख़्तियारनि जा पैसा बि इहे सिंध जे माण्हुनि ते ख़र्चु थियनि ऐं उन्हनि जे घर ते ख़र्चु थियनि त बि उन्हनि जा घर ठही वञनि। हिकिड़े कमरे जो घर ठाहियो, ॾेखारनि वेठा, कुझु कोन्हे को ड्रामो आहे सिर्फ़ु सिंधी माण्हू खे वोट वठण जे लाइ। बाक़ी पीपल्स पार्टी नाकाम थी चुकी आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं हिन ख़ासि हिन मसइले आदमशुमारी ते मुंहुं लिकायो आहे, जेको वॾो गुनाह कयो आहे पीपल्स पार्टी। आदमशुमारीअ ते जिते सभिनी खे ख़दशा आहिनि त उते वरी सियासी समाजी क़ौम परस्त धुरियुनि बि ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। कराची जी आदमशुमारी जेका आहे उहा वधीक ॾेखारी पई वञे, सिंध जे ॿियनि ज़िलनि जी घटि ॾेखारी पई वञे। पाण हिन आदमशुमारी खे रद्द कयो था, छा चवंदा नाले सां वफ़ाक़ खे बि इन ते सोचणु खपे। आदमशुमारी ते मुसलसिल पहिरें ॾींहंनि खां ख़दशा शुरू थी विया हुआ। कराची वारनि खे, हैदराबाद वारनि खे, अंदरूनी सिंध खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते ख़दशा ॾेखारिया विया आहिनि। ख़दशा दूर कया वञनि त बहितर आहे ऐं ख़दशा दूर थियणु खपनि। ऐं जेसीं इहे ख़दशा दूर न थींदा त मुल्क में इतिहाद ऐं इतफ़ाक़ कोन थींदो। असां बि चाहियूं था त इहे ख़दशात जेके आहिनि उहे दूर कयो वञे। में सॼो ॾोह पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो आहे, जंहिं 5 करोड़ 78 लखनि ते एतिराज़ु कयो। असांखे एतिराज़ु आहे, सिंध खे त एतिराज़ु हुयो, छाकाणि त सिंध सॼी मुतफ़िक़ा तौर ते इन डिजिटल आदमशुमारी में जेके अंग अखर ज़ाहिर कया विया, सॼी सिंध में हड़ताल कराए इहो वाज़े ऐं चिटो कयो त असांखे इहा आदमशुमारी क़बूल न आहे। हिकिड़े तरफ़ पीपल्स पार्टी इन डिजिटल आदमशुमारी खे रद्द करण जो ऐलान थी करे, उते साॻी हंधि वरी 5 करोड़ 58 लख ते उते CCI में वञी राज़ीनामो करे सही ॾेई थी अचे। माना सिंध इन डिजिटल थींदड़ आदमशुमारी में जेका 78 लखनि ते एतिराज़ु, 5 करोड़ 78 लखनि ते, 5 करोड़ 58 लख ते सही करे ॾेई आया त असां राज़ी आहियूं। पीपल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि जे वजूद सां का दिलचस्पी न आहे। पीपल्स पार्टी खे फ़क़ति ऐं फ़क़ति इक़्तिदार हासिलु करण सां दिलचस्पी आहे। असां सम्झूं था त बार्गेनिंग करे आया आहिनि, सही इन करे आया आहिनि जो हिननि खे थोरो घणो आसिरो मिलियो त तव्हांखे इक़्तिदार में हिसो पती ॾींदासीं या इक़्तिदार हवाले कंदासीं। तंहिंजे करे असां हिन ज़ाहिर थियल डिजिटल आदमशुमारी खे सॼी सिंध मुतफ़िक़ा तौर ते उनखे रद्द थी करे, ऐं असीं सम्झूं था पिया त इहे रुॻो धारियल माण्हुनि खे ख़ासि तौर ते ख़ुशि करण जे लाइ। एतिरे ताईं त जॾहिं सुप्रीम कोर्ट चए थी 40 लख जेका बंगाली आहिनि, अफ़गानी आहिनि, सभु हिते वेठा आहिनि, उन्हनि जूं तव्हां ॾिसंदव त नादरा ऑफिस में तव्हांखे कराची में का बि ऑफिस खाली न मिलंदी जिथे रुॻो तव्हांखे अफ़गानी ऐं बिहारी बंगाली नज़र ईंदा जेके कार्ड ठाराइनि था पिया। सिंध हुकूमत बार इन ते चवंदी रही आहे त आदमशुमारी ते ख़दशा, वरी ॿिए तरफ़ उहे वञणु MQ मकानी चूंडुनि खां ॿाहिरि, या सिर्फ़ु आदमशुमारी जे बुनियाद ते, त आदमशुमारी जेका आहे जे बुनियाद ते के बि क़ाबिल क़बूल न आहे। इहे छा था सम्झो हिक सिके जा ॿ पासा त न आहिनि? यकीनी तौर ते हिन महिल त उहे राज़ी लॻा वेठा आहिनि, छाकाणि
त 2-3 सीटूं वधियूं बि जेको आहे कराची में आहिनि, ख़ासि तौर ते अहिड़नि इलाइक़नि में जिथे MQM जे खटण जा वधीक चांसिस। हिन महिल पीपल्स पार्टी कोई जेको एतिराज़ कोन थी करे, जॾहिं पाण राज़ीनामो करे सही करे थी अचे त यकीनी तौर ते ॿई धुरियूं जेके आहिनि उहे इक़्तिदार परस्त आहिनि ऐं सिंध विकिणींदड़ आहिनि। असांजी हुकूमत हिकिड़ी गुॾो हुकूमत रही आहे, जेका PPD हुकूमत रही आहे। उन्हनि खे पंहिंजा मुफ़ाद खपनि था, तिछ मुफ़ाद, ॿी कुझु कोन्हे। उन्हनि खे नौकरियूं खपनि, उन्हनि खे 5 रुपया खपनि, उनजे लाइ सभु कुझु कनि था। सीधी सी ॻाल्हि आहे, जेका डिजिटल आदमशुमारी आहे, इहो हिकिड़ो ढोंग हुयो, इहो मुफ़ाद हुयो। जॾहिं मुल्क हींअर मईशत जे बहिराण में पियल आहे त अरबे रुपया ख़र्च करे हिननि कराई छो। वक़्त खां 10 सालनि में डिजिटल आदमशुमारी थींदी आहे। हथ सां जेके एन्यूमिनेटर आहिनि, जेके आदमशुमारी कंदड़ आहिनि, उन्हनि खां नतीजनि ते सयूं वरितियूं हुयूं आहिनि, दस्तख़त वरिता विया आहिनि, त हीअ लिखो, ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। वाज़े तौर ते अॻ में कई अथऊं, जेको आहे 5.5 करोड़ आदमशुमारी। असांजो CM चए थो त 7 करोड़ आदमशुमारीअ मां गरियल मुफ़ादनि जी काउंसिल में ॻाल्हाईंदुसि। पोइ वरी वञी जेको आहे उनखे 5.5 करोड़नि ते खणी आयो आहे। वरी बि उनखां अधु खां घणी आबादी कराची शहर में ॾेखारे अथऊं। इहे असांखां सीटूं फुरण चाहिनि था, असांखां हक़ हुकुमरानी फुरण चाहिनि था, जंहिंजे ख़िलाफ़ु असां एतिराज़ कंदासूं। असां सराप ऐं एतिराज़ आहियूं। उनखां पोइ जेको आहे हिकिड़े माण्हुनि जी जेको असांखे डोमिनेट करण जे चकर में आहिनि। अददी अक्सरियत में अॻ में असांखे पंजाब नुक़सानु ॾेई वेठो आहे, सभु सीटूं उहो खणी थो वञे, सभु वसीला उहो खणी थो वञे। असां ॾियूं बि घणो मुल्क खे, ऐं फुरे बि असांखां वञनि था, असांजा इक़्तिसादी वसीला फुरे वञनि था। वरी हाणे जेको हक़ हुकुमरानी रहियल आहे, इहे असांखां शहर कराची फुरणु चाहिनि था। इहो सुठो मक़सदु आहे। यकीनन जेका आदमशुमारी 5 सालनि जे अंदरि थी आहे, डिजिटल आदमशुमारी MQM जे मुतालबे ते थी आहे। सिंध हुकूमत उनखे सपोर्ट कई आहे। उन्हनि जे मिली भग सां इहा आदमशुमारी थी आहे, जंहिंखे डिजिटल आदमशुमारी चयो थो वञे। उन में ॼाणी ॿुझी सॼी सिंध जी आबादी घटि आहे, ऐं कराची जे रुॻो 2 ज़िलनि जी, सेंट्रल ऐं ईस्ट, जिते अक्सरियती MQM जा वोटरनि या MQM क्लेम थी करे त असांजा इलाइक़ा आहिनि, उन्हनि जी आबादी जेका असां वधाई वई आहे। बाक़ी 2 ज़िलनि जी आबादी अंदरूनी सिंध जे असांजा जेके आहिनि, जीअं शिकारपुर आहे, ठटो आहे, या ॿिया जेके बि ज़िला आहिनि, उते सॼी आदमशुमारी घटि आहे। ऐं रुॻो उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ करे जीअं उन्हनि जूं सीटूं वधी सघनि। जेकॾहिं इहा आदमशुमारी सेंट्रल में वधे हा त मञूं हा त भई ठीकु आहे, सेंट्रल में पंहिंजे में साउथ में त उते ज़ाहिर आहे MQM खे सीट कोन पई मिले। जेकॾहिं इहा आदमशुमारी मलीर में वधाइनि हा तॾहिं बि MQM खे सीट कोन पई मिले। जेकॾहिं इहा क्यामाड़ी में या पंहिंजे असांजे मलीर में 4 लख आबादी वधी आहे अॻे जी भेट में। हालांकि वधणी मलीर में खपे हा, जिते आबादियूं थियूं आहिनि ऐं जिते क्यामाड़ी में आबादी थी आहे तमामु घणी। ऐं असांजे जेको आहे सो जेको अॻे वेस्ट ज़िलो हो, उन में आबादी वधी आहे, जेको हक़ीक़ी आबादी आहे। बाक़ी सेंट्रल में त का गुंजाइश ई कोन्हे आबादी वधण जी, त उते एॾी सॼी आबादी खे वधाइण रुॻो उन करे जीअं सियासी मफ़ादनि लाइ। इन में MQM में सिंध गवर्नमेंट जी मिली भगत आहे, उनजे मिली भगत सां थियो आहे। असां पहिरीं बि हिनखे रद्द कयोसीं, हाणे बि रद्द था करियूं। इहा आदमशुमारी जेको आहे सो बिल्कुलु सिंध सां हिकिड़ो धोखो आहे, सिंध जे हक़ हाकमियत ते धाड़ो आहे। ही त आदमशुमारी जेका थी आहे उहा टोटल गैर क़ानूनी ऐं गैर आइनी थी आहे। हिननि खे ज़रूरत कहिड़ी अचानक पइजी वई जो 5 सालनि में हिननि खे ॿीहर आदमशुमारी कराइणी पइजी वई। मसइलो आहे त हीउ को अचानक कोन्हे, हीउ जेको सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं पयूं थियनि, सिंध जे वसीलनि जे फुलट जे जी जेका साज़िश पई थिए, उहा को परियों दफ़ो थोरी आहे। पाकिस्तान जे 76 सालनि जी तारीख़ जो जाइज़ो वठंदासीं। तव्हां ॾिसो 1947 में जॾहिं पाकिस्तान ठहियो तॾहिं सिंध, ख़ासि तौर ते कराची असांजो शहर, असांजा वॾा शहर, उन्हनि में केरु हुआ? सिंधियुनि जा शहर हुआ। उन वक़्तु पाकिस्तान ठहण महिल लाहौर, पेशावर, लाहौर असांजे पंजाबी भाइरनि जो शहर हो। 76 सालनि खां पोइ बि अॼु उन्हनि जो आहे, ऐं हुजणु बि खपे। असांजा भाइरनि, असां जेको कंहिं ॿोलीअ जे बुनियाद ते कंहिंखां नफ़रत कोन था कयूं। पेशावर उन वक़्तु बि पठाननि जो शहर हो, अॼु 76 सालनि खां पोइ बि आहे। 1947 में जेका कराची उन वक़्तु सिंधियुनि जो शहर हो, हींअर सिंधियुनि जो शहर। हींअर दुनिया सॼी जूं लोधूं जेके आहिनि, अफ़गानी जेको आहे भगोड़ा, जेके इलीगल्स आहिनि, जेके हितां हिन मुल्क जा बाशिंदा न आहिनि, हिन मुल्क जा शहरी न आहिनि, उन्हनि खे फैसिलिटेट कयो पियो वञे। ॿिया बर्मी, बंगाली, अलाए किथां दुनिया जूं लोधूं जेके आहिनि, उन्हनि सॼी असांजी हिकिड़ी डेमोग्राफी जेको आहे उहा चेंज करे छॾी आहे। ऐं असांजा हुकुमरान टोला ही हिन खे मुल्क सम्झी कोन था हलाइनि। ही हुननि जूं पंहिंजूं तरजीहूं आहिनि, हुननि जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। हू पंहिंजे मफ़ादनि तहत सॼी हिकिड़ी प्लानिंग कनि था, गैर क़ानूनी अमल कनि था, गैर आइनी अमल कनि था। हुननि खे का परवाह कान्हे। पाकिस्तान ठहण वक़्तु इहो किथे लिखियलु हो त जेको आहे सो माइग्रेशन थींदी, पर हुननि जा छो त पंहिंजा मफ़ाद आहे, इन करे गैर क़ानूनी अमल कंदे हुननि पंहिंजे ज़रूरत तहत हिकिड़ी यानी ॼाणी वाणी माइग्रेशन करे असांजे डेमोग्राफिक खे चेंज कयो। त पाकिस्तान ठहण जे पहिरीं ॾींहं खां वठी करे हीउ जेको अवाम दुश्मन, मुल्क दुश्मन ऐं रुजसपर साम्राजी हुकुमरान टोलो इक़्तिदार ते वेठो आहे, उहो उनजी तरजीह सिर्फ़ु पंहिंजा ज़ाती ऐं गुरोही मफ़ादनि, उन्हनि जी तरजीह सिंध जो या पाकिस्तान जो अवाम कोन्हे। बुनियादी तौर ही मुल्क दुश्मन ऐं अवाम दुश्मन क़ुवतूं आहिनि, जेके अहिड़ा गैर क़ानूनी ऐं गैर आइनी फ़ैसिला करे ऐं ख़ासि तौर ते सिंध में बुख ऐं बदहाली,
सिंध जे संबूरनि वसीलनि खे लुटे, सिंध जे आवाम खे बुख ऐं बदहाली तरफ़ धिके ऐं मौत ॾांहुं धिकनि पिया। असांजे जियापो, असांजो वजूद सख़्तु ख़तरे में आहे हिन हुक्मरान टोले जे जेके ग़लति फ़ैसिलनि जे करे असांजो वजूद ख़तरे में आहे। इन करे सिंध जे माण्हुनि खे सोचणो पवंदो त हींअर जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उन मुताबिक़ फ़ैसिला करियो। तव्हीं जन माण्हुनि खे वोट ॾियो था, उहे इक़्तिदार ऐवाननि में वञी तव्हांजे हक़नि जी नीलामी कनि था, तव्हांजी सॼी जेको आहे तव्हांजे वसीलनि खे लुटण ऐं फुरण में उहे अलाकर बणिजनि था। साईं मुंहिंजा ॾिसो न, पहिरीं त हीउ जेको डॉक्यूमेंट आहे उहो सरकारी डॉक्यूमेंट आहे। 7 अगस्त 2023 ते गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी गज़ेट आहे जे हिन में सभु तफ़सील ॾिना आहिनि। 3 सूबा पंजाब, बलोचिस्तान ऐं KP में 118 जेके आहिनि ज़िलनि मां रुॻो 11 ज़िलनि में 2% खां घटि ग्रोथ आहे, जॾहिं त असांजे सिंध जे 30 ज़िलनि मां 21 जी ग्रोथ जेको आहे सो 2% खां घटि ॾेखारी वई आहे। हालांकि इहो तय थियलु आहे त पाकिस्तान जी आबादी 2.8 खां 3.2% ताईं जे विच में हूंदी आहे, किथे घटि किथे वधि। इन मां त हिकिड़ी ॻाल्हि त साबित थी वई हिन जो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे काग़ज़ सां त ही सॼी सेंसिस आदमशुमारी फ्रॉड आहे। जेको चीफ सेंसिस कमिश्नर आहे उन जो उन जो 23 मई जी प्रेस कॉन्फ्रेंस रिकॉर्ड ते आहे, जंहिंमें हुन चयो त साईं कराची जी आबादी आई आहे 1 करोड़ 37 लख, वरी थोड़ी घणी वधाए कयूं करोड़ 47 लख। 15,000 कराची डिवीज़न में ब्लॉक हुआ। वरी 17 अप्रैल ते MQM जो वफ़द मिलियो शहबाज शरीफ़ सां, जंहिंखे धमकी ॾिनऊं त असां हुकूमत था छॾियूं, न त असांजो नंबर वधायो। डिप्टी कमिश्नर खे इहे इंस्ट्रक्शन ॾिनियूं वयूं त 15,000 हर तक में 200 माण्हू वधायो, माना 30 लख वधायो। त उहा पहिरीं जेका ॿी फिगर आई, पहिरीं 1 करोड़ 47 आई, पोइ वरी 1 करोड़ 77 आई। पर छा हो त हिननि सभिनी पे चयो त सही कराची जी आबादी 3 करोड़ आहे, कराची जी आबादी 3 करोड़ आहे। असांखे को एतिराज़ु कोन्हे, कराची असांजे सिंध जो दारुल ख़िलाफ़ आहे, असांखे को उन में एतिराज़ु कोन्हे। असांजी ॻाल्हि आहे उसूल ऐं हक़ जी, भई जेको सही अंग आहे सो कनि। हींअर बि असांजो मौक़िफ़ आहे त कराची जी आबादी 1 करोड़ 47 लख आहे, जेका कूड़ी वधाए CCI में 2 करोड़ 3 जेके आहिनि से लख ॾेखारी वियूं आहिनि। उन सां हिननि सम्झो पिए त असांखे को वॾो फ़ाइदो थींदो, पर ईअं बि कोन थियो आहे। रुॻो हिकु MNA जी सीट बेनज़ीर आबाद मां निकिरी आई आहे साउथ में। साउथ में हिननि जो एतिरो घणो कंट्रोल कोन्हे, उहा पोइ बि हिननि कान खटी हुई। इते जॾहिं 2 हिसा थींदा त पीपल्स पार्टी खे इहो इंट्रस्ट आहे त ॿी असां MNA जी सीट था खणंदासीं। जेके 4 MP जी सीटूं बि थियनि थियूं उहे 2 हिन ही खणंदा, पर 2 जेके साउथ में ईंदियूं उहे वरी पीपल्स पार्टी खणंदी। तंहिंजे करे अमलनि हिननि खे को फ़ाइदो कोन थियो आहे। ऐं असांजो हिकिड़ो उसूली मौक़िफ़ आहे, असां त हींअर बि चाहियूं था पिया तव्हां पाण इंसाफ़ कयो। छा जेको आहे गोरख ते असांजो इहो ॻण पकड़ण वारो वियो हूंदो, को मंछर ढंढ जे ॿेड़ियुनि ते रहण वारे ॾे वियो हूंदो, जेको लॉ एंड ऑर्डर जे असांजी सिचुएशन घोटकी हिन पासे लॻी पई आहे, जो हेॾा सुठा जर्नलिस्ट पिया था क़तल थियनि, ओॾे असांजो ॻणप वारो वियो हूंदो। असां त सम्झूं था जेके असीं आहियूं सिंधी असलोकी बाशिंदा हितां जा, उहा अञा ताईं बि 15 खां 20% ॻणप में ई न आया आहियूं। तंहिं करे असांजो चवणु आहे त हीअ कैंसिल कयो, हक़ इंसाफ़ जी ॻाल्हि कयो बाबा। में को शक कोन्हे को बात असांजो इहो ख़्यालु त 2017 में जॾहिं सेंसस थियो त उन महिल बि जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो इन ते ख़दशात मौजूदु हुया, पर उन महिल जेका स्टैंड जेका ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जी स्टैंड हुई त बाबा इहा हाणे हिकिड़ी ख़दशात हुया, पर हाणे 10 सालनि खां पोइ थियणु खपे पंहिंजो जेको नओं सेंसस आहे। पर जेको आहे सो हुकूमतूं जेके उन महिल हुयूं उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त न असां 2023 में इहा इलेक्शन कराईंदासीं। हाणे छा जो 2023 वारी जेको सेंसस आहे उहो इलेक्शन जे एतिरो वेझो अची वई आहे त उहो कंट्रोवर्सी वधी वई आहे, यानी कंट्रोवर्सी जेका घटि थियणु खपे आहे उहा अञा वधी वई आहे। सो मां सम्झां थो जेको 10 सालनि खां पोइ जेको हुयो 2027 वारो सेंसस, उन में जेको आहे मां सम्झां असांखे तवजो ॾियणु खपे। हीउ जेको हिन महिल जेको बि सेंसस थी रहियो आहे इहो हाणे कंट्रोवर्शियल थी चुको आहे। इन में घणियूं ॻाल्हियूं जेको आहे सो जेको बुनियादी ॻाल्हि इहा त इंटरम जेके फिगर्स हुयूं ऐं जेके फाइनल फिगर्स आहिनि उन में वॾो फ़र्क़ु अची वियो आहे।
उन में जेको आहे सो सिंध जे हवाले सां जे ॻाल्हायूं त 4 डिवीजन जी जेका पॉपुलेशन घटि थी चुकी आहे ऐं कराची जी जेका पॉपुलेशन वधी वई आहे। मां ज़ाती तौर ते जे मूंखां जे पुछो त मूंखे कोई इतराज़ कोन्हे त कराची जी पॉपुलेशन न वधे। असां सभु स्टेक होल्डर आहियूं कराची में, असां हिन शहर में रहूं था पिया। हिन में जेको आहे सो जेको मल्टी क़ौमियत हिकिड़ो शहर आहे जिन में सभु हिन में मौजूदु आहियूं, उन में हर तबिको रिप्रेज़ेंटेड आहे। त मूंखे इन ॻाल्हि ते ॻणती कोन्हे का त बाबा कराची जी पॉपुलेशन छो वधी, पर मूंखे इन ॻाल्हि ते ज़रूरु ॻणती आहे त बाबा हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि डिवीजन जी जेको आहे पॉपुलेशन घटी। अॼु कराची डायरी में पाण सिंध जे सियासी, समाजी, मज़हबी तोड़े कोमपरस्त धुरियुनि जे अॻुवाणनि सां डिजिटल आदमशुमारी बाबति ॻाल्हि ॿोल कईसूं। तक़रीबन सभिनी धुरियुनि डिजिटल आदमशुमारी खे रद्द करे छॾियो आहे। हिकु तरफ़ डिजिटल आदमशुमारी जो नोटिफिकेशन निकिरी चुको आहे। MQM बि जेको आहे सो मकानी चूंडुनि में डिजिटल आदमशुमारी खे रद्द कंदे उन जा नतीजा रद्द कंदे उन चूंडुनि में हिसो न वरितो हुयो। पीपुल्स पार्टी जेका वक़्तनि बवक़्तनि चवंदी रही त हू डिजिटल आदमशुमारी खे रद्द कनि था, पर मजबूरन ज़ाहिर हुकूमत में हुया, उन्हनि खे उहो क़बूल करिणो पियो। अॼु जेका सो कोमपरस्त धुरियुनि तरफ़ां डिजिटल आदमशुमारी जे ख़िलाफ़ जेका आहे हिकिड़ी वेहक हुई, उन वेहक में बि तक़रीबन सभिनी धुरियुनि डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयो आहे, उन जे नतीजनि खे रद्द कयो आहे। पाण जेकॾहिं डिजिटल आदमशुमारी जी ॻाल्हि कयूं त अॻुवाणनि जो इहो बि चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी कराची जो ज़िलो ओभर ऐं सेंट्रल जेको विचोलो ज़िलो आहे उन में आदमशुमारी तमामु वधीक ॾेखारी वई आहे। बाक़ी मलीर में 4 लख आबादी जी वाध थी आहे। बाक़ी ज़िलनि में जिथे आबादी वधी आहे उन जी वाध जेका आहे उहा न ॾेखारी वई आहे। उनमें सिंधी ऐं बलोच आबादी तमामु घणी आहे, बल्कि ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ बि आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त इन आदमशुमारी जा अंग अखर जेके आहिनि उहा सिधा कया वञनि, ॿी सूरत में हू इन आदमशुमारी खे क़बूल न कंदा। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।